जी असांजा भैरव जीअं त जेको पहिरियों असांजो लाइव हुयो किरण चंद असां जेको असां हलाए रहिया हुआसीं, थोरो नेट प्रॉब्लम जे करे डिस्कनेक्ट थी वियो। असांजी ॻाल्हि अध में रहिजी वई। जी अदी किरण चन्ना जो जेको 20 ॾींहंनि जो सफ़र आहे, जेका 20 ॾींहंनि जी शादी आहे, असां अदीअ खां सवाल कंदासीं त उहो कीअं ऐं छाजे करे जेको आहे सो 20 ॾींहं सिर्फ़ु शादी हली। जी अदी तव्हां पंहिंजे मुड़ुस जे बारे में थोरो कंप्लीटली तारुफ़ करायो। मुंहिंजो हस्बैंड जेको सैयद हसन शाह बुखारी पीरकोट खां बिलोंग करे थो, खैरपुर जा आहिनि। हुनजे फादर जो नालो सईद अहमद शाह बुखारी। अच्छा, पीरकोट जा आहिनि। शादी तव्हांजी शादी कीअं थी? तव्हांजी शादी जे बारे में तव्हां ॿुधायो। अॼु असांजे 3 साल अॻु में जेको आहे असां पाण में मतिलबु फैमिली टर्म्स आहिनि असांजा इलाही सेफ। तव्हांजो घर में अचणु वञणु आहे? जी सही। फैमिली टर्म्स हुननि सां इलाही गहरा हुया त असांजो 3 साल अॻु में रिश्तो थियो हुयो बाक़ाइदा। हुननि मुंहिंजे 2-3 ईदूं TCS कराए मोकिलायूं। मतिलबु थींदो आहे जीअं फैमिली नॉर्मल मूंसां बिहेव हुनजो ठीकु हुयो। आहिस्ता हली हली जेको आहे विच में मूंखे ब्लैकमेलिंग करणु लॻो, जंहिंजी लास्ट ईयर बि मां कंप्लेन करे चुकी आहियां। मां FIA वञी चुकी आहियां साइबर क्राइम में। मां उमर तुफ़ैल खे बि इन जी कंप्लेन डिटेल में ॾेई चुकी आहियां सबूतनि सां गॾु, जेको जंहिं ते उमर तुफ़ैल बाक़ाइदा एक्शन बि खयों हुयो। इहो न आहे त उन्हनि मूंखे सिर्फ़ु आसिरो ॾिनो, न, उन्हनि बाक़ाइदा एक्शन बि खयों। पर उन खां बाद जेको पीरकोट जो जेको SHO आहे उनजो नालो मूंखे न आहे ख़बर, अलाए छा नालो अथनि, तव्हांखे बाद में ॿुधाईंदमि पुछी करे। त उन्हनि जेको आहे मतिलबु असांखे हेॾे होॾे करे छॾियो। हुननि खे पीर वॾेरा चई करे हुननि खे चांहियूं पाणी पीआरे मतिलबु खाने में, यानी तव्हां ॿिन्ही पार्टियुनि खे घुराए SHO बाउंड कयो त कोई बि हाणे तव्हां अॻिते का बि पर उन खां बाद बि जेको मुंहिंजो हस्बैंड आहे उहो मूंखे मुंहिंजा रिश्ता थियनि पिया, मूंखे किथे रिश्तो न पियो करणु ॾे। जिते रिश्तो थिए पियो, जिते ॻाल्हि हले पई, उते हुननि छोकिरनि सां ॻाल्हाए पियो। हुननि खे छा थी चवे पियो मूंखे न आहे ख़बर, बट मुंहिंजा उहे रिश्ता आहिनि ख़तमु कराया। मूंखे शादी किथे न करणु ॾे पियो। त इन खां बाद मां इन ते ज़ोर रखियसि त मां चयो ठीकु आहे, अगरि तूं मूंसां शादी मूंखे ॿिए हंधि नथो करणु ॾे त तूं पाण मूंसां शादी कर, मूंखे इहे परेशान न कर। उन खां बाद असांजी जेको आहे असां शादी कईसीं, पर उन में हसन जो बाबा इन्वॉल्व न हुयो ऐं असां जेको आहे कोर्ट में निकाह कयोसीं। असांजी मतिलबु ख़बर सभिनि खे हुई, हुनजी फैमिली खे बि ख़बर हुई, मुंहिंजी फैमिली बि राज़ी हुई ऐं हुनजो जेको मुंहिंजो बाबा राज़ी न हुयो, सिर्फ़ु हसन जो, बाक़ी सभु राज़ी हुयो। जंहिंजे करे असांजी शादी में हुनजी फैमिली न अची। अच्छा, इन्हनि 20 ॾींहंनि में तव्हां करे महसूसु कयो त को तंग आहे, बेज़ारी जी मूंसां मार कुट तक़रीबन थोरी थोरी ॻाल्हि ते मूंसां मार कुट करे पियो, मूंखे गारियूं इलाही तक़रीबन ॾे पियो। मां उहो सभु बर्दाश्त कयांसि पई नॉर्मल। अञा हाणे असांजी शादी थी आहे, मतिलबु मुंहिंजी नेचर मतिलबु वाक़िफ़ु आहियां त मां हुनखे अहिड़ो न पई कयां, मां बर्दाश्त कयांसि पई। पर अचानक हे जेको आहे मूंखे चयईं त मां ॻोठु वञिणो आहे, मुंहिंजी दोस्त जी शादी आहे। मां चयमि ठीकु आहे तव्हां भले वञो। उहो ॻोठु हिते आयो ऐं हितां अची करे मूंखे अचानक जेको आहे तलाक जूं धमकियूं ॾियणु। अच्छा, ईअं तव्हांखे चयईं त मां ॻोठु थो वञा, दोस्त जी शादी आहे? मूंखे इहो चयईं। सही। उन खां पहिरियां मुंहिंजो फ़ोन इन भञी छॾियो, मूं वटि फ़ोन बि न हुयो। 2-3 ॾींहं मूं वटि मोबाइल न हुयो। मां पंहिंजे घर जे नंबर सां हिन सां कॉन्टेक्ट कयां पई, त उन ते मूंखे हे चवण पियो मां तोखे तलाक ॾींदमि, जंहिंजे करे मां हिन जे वॾनि सां राब्तो करण जी कोशिशि कयमि। साईं शफ़क़त अली शाह जो मामू आहे फंक्शनल लीग में, मतिलबु उहिदेदार आहे कोई, जेको बि आहे मूंखे न ख़बर। सही। त उन्हनि सां बि मां राब्तो करण जी कोशिशि कयमि, बट उन्हनि मूंखे रिस्पॉन्स ॾियण जे बजाए, मूंखे सम्झण जे बजाए, मूंखे ॻाल्हाइण जे बजाए उन्हनि मूंखे ब्लॉक करे छॾियो। अच्छा। असां तोखे जवाबु न ॾींदासीं। ऐं इन जा जेके ॿिया वॾा आहिनि उन्हनि तक़रीबन मूंखे कंहिं सपोर्ट कयो, कंहिं न कयो। अधु जेके हिन जा अच्छा, हुननि जी तव्हां कीअं था सोचो त हुननि जी छा नेचर हुई? तव्हांखे छॾण जो हुनजो छा मक़सदु हुयो? मतिलबु हुननि सिधी असां में लालच रखी, जेको मुंहिंजो घर मां मुंहिंजो सामान गायब आहे, मुंहिंजो गोल्ड गायब आहे, मुंहिंजी कैश गायब आहे, हिन मां सिधो ज़ाहिर त इहो ई आहे त हुननि असां में लालच रखी। हाणे असां ते हुननि पूरी पटिशन दाख़िल करायूं त मां हुननि त डिमांड कई आहे, अगरि तव्हां वटि अहिड़ी कोई डिमांड आहे त साम्हूं आणियो। तव्हांजो केतिरो सोन ज़ेवर ऐं बैंक बैलेंस खणी वियो आहे? मुंहिंजो तक़रीबन 4-5 तोला ताईं जेको आहे मुंहिंजो सोन आहे ऐं कैश बि मुंहिंजो 5-6 लख ताईं हुई। अच्छा, ऐं शादी महिल तव्हांखे कोई गिफ्ट वग़ैरह कयो? न, कुझु बि न। हाणे तव्हां छा था चाहियो? मूंसां हिन जेका धोखेबाज़ी कई आहे पंहिंजे लालच में या पंहिंजी फैमिली सां मिली करे हिन जेका मिली भगत कई आहे, मां चाहियां थी हिननि खे सज़ा ॾिनी वञे ऐं बाक़ाइदा कंप्लीटली तौर ते मुंहिंजे केस जी इंक्वायरी कई वञे। तलाक में छा जवाबु ॾियणो अथई? तलाक जो तलाक में जवाज़ हिननि इहो ॾियो रहियो आहे त मां हुननि सां बदतमीज़ी कंदी हुयसि। त मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, मां बदतमीज़ी हिननि सां कॾहिं कोन्ह कई हुयमि। बदतमीज़ी मां हाणे कयसि जेको हिननि मूंखे बिला वजह मूंखे तलाक जूं धमकियूं ॾियनि, मां उन ते बदतमीज़ी कयसि। मां हिननि सां ॻाल्हायमि त उहा हिननि खे बदतमीज़ी लॻी, किरण असां सां बदतमीज़ी कई। उहो तव्हांजो हस्बैंड थो चए त मूंसां बदतमीज़ी कंदी? उहो जो हिननि रीज़न इहो लिखियो आहे। अच्छा, बदतमीज़ी थी पोइ जेको आहे तलाक ॾेई छॾिबी आहे? जी। अगरि
अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त बदतमीज़ी ॼाणाई वई आहे त किरण चन्ना हुन सां बदतमीज़ी कंदी हुई। छा पाण बदतमीज़ी कोन कंदो हुयो? मार कुट करणु, तशदुद करणु किथां जो जेको आहे सो सुठो अमल आहे, सुठो सलूक आहे। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हिन जा जेके चङा मुड़ुस आहिनि, जेके हिन जा वॾा आहिनि, जेके हिन जा वालदीन आहिनि, उन्हनि बि पंहिंजे बचे खे न सम्झायो त कंहिंजी नियाणीअ सां एतिरो ज़ुल्म ज़्यादती न कर। पर अफ़सोस थो थिए त किरण चन्ना बि कंहिंजो बचो आहे, कंहिंजी धीउ आहे, कंहिंजी भेण आहे, पर हिननि खे उहो अहसासु न आहे त कंहिंजी इज़त सां खेॾी करे, उनजी ईअं तज़लील करे 20 ॾींहंनि जे अंदरि तलाकनामो मोकिले करे हिननि छा साबित कयो आहे। यानी हिननि पंहिंजे ख़ानदान जी हैसियत ॾेखारी आहे त असां कहिड़े ख़ानदान जा आहियूं। असां जेको आहे सो पराइनि नियाणियुनि जी इज़तुनि सां खेॾी करे, अयाशी करे ऐं उन्हनि खे पोइ फिटो करे छॾींदा आहियूं। अफ़सोस जी ॻाल्हि आहे, इहो बि हिकिड़ो वॾो ज़ुल्म आहे, ज़्यादती आहे, क्राइम आहे। तव्हां पराइनि नियाणियुनि सां निकाह कयो था, उन खां बाद बि अयाशी करे उन्हनि वटि जेको बि सोन ज़ेवर पैसो टको आहे उहो फुरे लुटे खयूं हलिया था वञो। हिते तव्हांखे ॿुॾी मरणु नथो अचे, हिते तव्हांखे शर्म नथो अचे। तव्हां पंहिंजो नियाणीअ खे कुझु ॾिनो त कोन, पर उन वटि जेको सोन ज़ेवर हो पैसो टको उहो बि खई आयो। यानी इन मां इहो साबित थो थिए त तव्हां केतिरा किरियल किरदार जा आहियो, जो तव्हां पैसो बि न छॾियो पंहिंजी घरवारीअ वटि ऐं वञी करे पंहिंजो असली रूप ॾेखारियो। पर तव्हां जहिड़नि मर्दनि खे मां सम्झंदी आहियां त इहे जाहिलाना सोच आहे। पंहिंजी नियाणियुनि जी नंगनि जी जेके हिफ़ाज़त न करनि, जेके पंहिंजी ज़ालुनि खे ज़ाल न सम्झनि ऐं बिना जवाज़ जे तलाकूं ॾियनि, मां सम्झंदी आहियां त उहे असांजे सिंध मां ई न आहिनि, उहे सिंध धरतीअ जा बचा ई न आहिनि, उहे के धारिया आहिनि, उहे के जाहिल आहिनि। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त उन्हनि खे केर बि उन्हनि खे चवण वारो कोन्हे को। असां वटि को जेको सिस्टम आहे, हीउ जेको मर्दाना सिस्टम आहे, समाज आहे, अहिड़नि माण्हुनि खां लातालुकी नथो करे जेको ॿियनि जी ज़िंदगियुनि सां खेॾे थो। अॼु किरण चन्ना सां खेॾियो आहे, सुभाणे कंहिं ॿिए जे बचे सां खेॾंदो, कंहिं ॿिए जे बचे जी नियाणीअ सां ईअं ई खिलवाड़ कंदो, उनजी ज़िंदगी बर्बाद ऐं ख़राबु कंदो। इन जे करे मां पूरी दुनिया जे वालदीन खे रिक्वेस्ट कंदमि त हसन शाह बुखारीअ जहिड़ा वहशी दरिंदा तव्हांखे पूरी सिंध में मिलंदा। पंहिंजे नियाणियुनि खे बचाइजो, पंहिंजी नियाणियुनि जी, पंहिंजे बच्चनि जी तव्हां पंहिंजो पाण ख़्यालु कजो, अहिड़नि वहशी दरिंदनि खां बचाइजो। पर जेको बि इज़त वारो हूंदो त हसन खे केर बि पंहिंजे धीउ जो संग न ॾींदो। जेकॾहिं केर बि, मां सम्झां थी त असांजे सिंध जा गैरती जेके बि फैमिलियूं आहिनि, जेके बि ॿुधी रहिया आहिनि, उहे सभु सम्झनि था त कंहिंजी ज़िंदगीअ सां खेॾणु को सुठो अमल न आहे, चङो अमल न आहे। जेकॾहिं किरण हलो ठीकु आहे बदतमीज़ी करे पई त हुनखे वेहारे सम्झाए, हुनजी ज़ाल ई हुनजी नंग हुयो, तलाक किथां जो हल आहे। अफ़सोस थो थिए। इंशाअल्लाह असांजी ॿी ॻाल्हि आहे त जेको वरी कल्ह किरण चन्ना सां जेको हमिलो करे ऐं पंहिंजो असली रूप ॾेखारियो अथई त हीउ को शरीफ़ माण्हू न आहे, बल्कि हीउ हिकिड़ो गुंडो आहे जेको पंहिंजे पाण खे मञाइण जे लाइ, पंहिंजी ॻाल्हि खे जेको आहे सो मथे करण जे लाइ किरण चन्ना ते हमिलो कयो अथई। ऐं मां सम्झां थी जेके आहिनि से हथियारनि सां गॾिजी 5-6 माण्हू आहिनि मोटर साइकिलुनि ते, कार ते वठी वञी करे अधीअ खे वापसि करण जे लाइ कोर्ट में जीअं पेश न थिए हुनजे मथां हमिलो कयो अथई। असां हिननि जी सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। ख़ुदा पंहिंजो पाण खे सुधारो, पंहिंजे अमलनि खे सुधारियो, तव्हां ॿियनि ते जेको आहे सो ज़बरदस्ती न कयो। अञा कानून आहे, अञा पुलिस जे इदारे में उहे ईमानदार ऑफिसर आहिनि जिन ते इहो इदारो हली रहियो आहे। सो असां उन्हनि वस वारनि इदारनि खे रिक्वेस्ट कंदासीं त ख़ुदा फौरी तौर ते किरण चन्ना जो साथ ॾियो, छो त हुन सां वॾो ज़ुल्म ऐं ज़्यादती थियो आहे।